अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इलाही बख्श हुजण तव्हां सां ॻाल्हायां। हींअर जेको उनवान आहे उहो आहे लोक अदब जे मुतालिक़ थोरी इंफॉर्मेशन आहे त लोक अदब असांजे अदब लाइ सॼे अदब में तमामु अहम आहे, जंहिंजे करे उनखे पूर्ण अहमियत ॾिनी वेंदी। असांखे हर हिकु उनवान जी मुख़्तसिर इंफॉर्मेशन हुअणु लाज़मी आहे जीअं असां उन मुतालिक़ ॻाल्हाए सघूं। हिते हींअर जेको मां बोर्ड भरियो आहे उहो आहे परोली। परोली छा आहे, परोलीअ जा क़िस्म केतिरा आहिनि ऐं उन परोलीअ जे हर हिकु क़िस्म जी मुख़्तसिर माना छा आहे। छो त हिते हींअर मुख़्तसिर ई ॿुधाए सघिजे थी, जेकॾहिं हर हिक जो हिकु मिसाल ॾींदासीं त तमामु घणो वॾो लेक्चर थी वेंदो। ऐं ईअं न आहे त मां इन्हनि ते कोन ॾींदुमि, हिननि ते ज़रूरु जेको आहे सो हिकु हिकु लेक्चर ज़रूरु अञा रखिबो, जीअं इन्हनि सभिनी शयुनि खे वधीक बहितर नमूना सम्झी सघिजे त कहिड़ो क़िस्म खे आहे ऐं उन क़िस्म जे अंदरि जेका उन जी भञणी आहे या उहो जवाबु आहे या उहा सुर में आहे या बेसुरी आहे या जेका नज़म में आहे या नसुर में आहे, उनजो असां ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां उनखे वधीक आज़ाद सां पढ़ंदासीं। ज़रूरत आहे त हाणे असां परोली ते चऊं, परोली लफ़्ज़ जी माना छा आहे। परोली लफ़्ज़ जी माना आहे चङीअ तरह विंदराइणु, कंहिं बि शइ खे चङीअ तरह विंदराइणु। यानी कि हाणे असां वटि हाणे टीवी आहे, डिश आहे, मोबाइल आहे, पंहिंजो सॼो वक़्तु उन ते असां ज़ाया कयूं था, विञायूं था। छो त कुझु घटि माण्हू आहिनि जंहिंजो असां इनखे सही या मस्बत जेको आहे उनजो इस्तेमालु कनि था, बाक़ी केतिरा ई जेको आहे इन जो मनफ़ी जेको आहे सो पासे खे वधीक ॾिसनि था टिकटॉक ते या हिननि या ॿियनि जेके बि सोशल मीडिया जे शयूं आहिनि उन्हनि खे वधीक। इन्हनि ई शयुनि खे असां मस्बत तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था, पर असां वटि उनजो अफ़सोस सां चवणो पए थो त इस्तेमालु नथो थिए। पर हुन ज़माने में जॾहिं असां वटि इहे सभु शयूं मुयसरु न हुयूं त उन्हनि वक़्तु उन्हनि जे वक़्तु गुज़ारण जे लाइ हीअ विंदुर हुई। ऐं इन विंदुर में उन्हनि जी ज़हनी क़ुवत, उन्हनि जी यादाश्त, उन्हनि जी जेको आहे सो सोच, गौर ऐं फ़िक्र करण जी जेका सघ हुई उहा असांखां तमामु घणी आला ऐं मथां ई हुई, जंहिंजे करे उन वक़्त जे माण्हुनि खे शाह लतीफ़ जा बेत हुजनि या ॿियूं आम ॾिठ हुजनि, परोलियूं हुजनि, गुज़ारतूं हुजनि, चवणियूं हुजनि, सभु यादि हूंदियूं हुयूं। हाणे उन जॻह ते असांखे उहे शयूं घटि नज़र अचनि थियूं। पर जीअं त अव्हां ॼाणियो था असां अदब जा शागिर्द आहियूं। अदब जा शागिर्द हुअण जे नाते असांखे हिननि सिन्फ़ुनि जे मुतालिक़ ऐं हिननि शयुनि जे मुतालिक़ थोरी इंफॉर्मेशन हुअणु ज़रूरी आहे। मूं वटि बि का ख़ासि इंफॉर्मेशन कोन्हे, का वॾी इंफॉर्मेशन कोन्हे का जो मां चवां थो वॾो को आलिम आहियां, हिन खां कुझु बि न आहियां। शागिर्द आहियां ऐं शागिर्दी वारे ज़माने मां गुज़रां थो। अव्हांखे सम्झाइण जे लाइ मां पाण पे इन्हनि शयुनि खे पढ़ंदो आहियां, सम्झंदो आहियां त आया इहे मूंखे पाण खे सम्झ में अचनि थियूं। जेकॾहिं मूंखे सम्झ में ईंदियूं आहिनि त मां हिते बोर्ड ते अची उन्हनि शयुनि खे बि परफॉर्म करण जी कोशिशि कंदो आहियां, न त उन्हनि खे हरूभरू तकड़ में अची मां बयानु न आहियां कंदो। छाकाणि त केर बि अकुल कुल कोन्हे को ऐं मां त बिल्कुलु बि कोन्हे को, जंहिंजे करे इन्हनि शयुनि खे मां पासीरो रखी उन्हनि शयुनि खे वधीक अहमियत ॾींदो आहियां जेके अहमियत वारियूं आहिनि। वसफ़ो हिन जी आहे उहो जुमिलो जंहिंमें ठाहींदड़ का माना रखे जा संदसि ज़ाती माना खां ॻुझी हुजे ऐं जिते ॿाहिरियों ऐं अंदरियों मतिलबु लिकायो वञे, इहा आहे परोली। परोली माना जेका ज़ाहिरी मतिलबु हुनजो ॿियो हुजे, अंदरूनी मतिलबु उनजो ॿियो हुजे, उनजी लिक रखियलु हुजे, उनखे परोली चइजे थो। ऐं जेको ठाहींदड़ आहे उहो लाज़मी तौर ते जेकर परोली ठाहे थो उहो इन जे करे ई ठाहे थो त ॿिए खे परखे, ॿिए जी सघ यानी कि सोच जी सघ जेका आहे उनखे जांचे, उनखे जांचण जे लाइ हू पंहिंजी जेको आहे सो मुकमल सघ लॻाए थो उन में, ऐं उन में केतिरियूं शयूं जेके आहिनि उहे लिकाइण जी कोशिशि करे थो, जीअं ॿियो उनखे खोले त उन लाइ महिनत ऐं जुस्तजू करणु पवे, ज़हनी उहो न, वर्ज़िश न। ठीकु आहे। परोलियुनि जी ज़बान ॾाढी सादी ऐं आम फ़हम आहे, ॿारनि लाइ क़ुवत मुशाहिदो ऐं गौर करण जो मादो पैदा करे थी। जॾहिं अव्हां आम ॾिसो, जॾहिं का परोली ॾिनी वेंदी आहे, ॾिठ ॾिनी वेंदी आहे, माम ॾिनी वेंदी आहे या जेको आहे गुज़ारत ॾिनी वेंदी आहे त असां सोच में पइजी वेंदा आहियूं। आम गुज़ारत में सोच में पइजी वेंदा आहियूं। घर घर
जेको आहे सो ॻाढ़ी कुंवार, घर घर ॻाढ़ी कुंवार। असां सोचूं पिया इहा चाहे छा? ठीकु आहे, अहिड़नि लफ़्ज़नि या अहिड़ियुनि परोलियुनि ते बि जॾहिं असां सोच में पइजी था वञूं त हीअ जेके क़िस्म आहिनि इन क़िस्मनि में त तमामु घणी लिक रखियलु आहे ऐं तमामु घणी ॻूढ़ाइप रखियलु आहे, तमामु घणी गहराइप रखियलु आहे। इन्हनि गहराइप खे जांचण जे लाइ असांजे पंहिंजी जेको आहे सो ज़हनी क़ुवत मुशाहिदो वधणु पवंदो, जेका हिन वस्फ़ में लिखियलु आहे। हीअ उन परोली जा क़िस्म आहिनि ऐं हर हिकु क़िस्म खे असां कोशिशि कंदासीं त उनजी सिर्फ़ु वस्फ़ अॼु सम्झूं ऐं इनशा अल्लाह ॿिए लेक्चर में असां उन्हनि में हर हिकु परोलीअ जो हिकिड़ो हिकिड़ो मिसाल वधीक न करे सघंदासीं, छाकाणि त बोर्ड ते एतिरी जॻह कोन्हे का। हिन बोर्ड खे जॾहिं भरींदो आहियां त 40 खां 45 मिंट रुगो बोर्ड खे भरण में लॻंदा आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो वरी हिते लिखण न। छाकाणि जेकॾहिं मां बग़ैर बोर्ड जे भरण जे अचां थो त उन में थोरी लफ़ाज़ी वधीक थी वञे ऐं शयूं ज़हन ते हूंदे सूंदे बि रहिजी वेंदियूं आहिनि, जंहिंजी करे कोशिशि हूंदी आहे त हीअ रखी अचिजे ऐं तुज़ ऐं टू द पॉइंट ॻाल्हाइजे त वधीक बहितर आहे। हाणे अचो त परोलियुनि जे क़िस्मनि ते अचूं त परोलियुनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियों आहे पहिरीं आहे सादी परोली या रिवाजी परोली, उनखां पोइ आहे बेती परोली, 3 नंबर ते आहे ॻूढ़ी परोली, 4 नंबर ते आहे ॿोल परोली, 5 नंबर ते आहे दुस्ताग, 6 नंबर ते हेमारियूं, 7 नंबर ते ॻूढ़ा, 8 नंबर ते ॾिठ, 9 नंबर ते सवाल जवाब परोली, 10 नंबर ते माम परोली, 11 नंबर ते गुरु चेलो परोली ऐं 12 नंबर ते गुझारत। गुझारत वरी ॿिनि हिसनि में अंदरि अलॻि विरहायल आहे, हिकिड़ी सुरवार ऐं ॿिई बेसुरी यानी कि सुर खां ॿाहिरि। इन्हनि सभिनी ते असां अलॻि अलॻि ॻाल्हाईंदासीं, पर इन खां अॻु अचूं था इन्हनि सभिनी जी हिकु मुख़्तसिर वस्फ़ जेका आहे असां उनखे पढ़ूं त उन में असांखे छा थो इल्मु हासिलु थिए त कहिड़ी परोलीअ में कहिड़ी जेको आहे सो ख़ासियत आहे। सादी या रिवाजी परोली में जेका छा आहे, इहा परोली जा नंढनि जुमिलनि या मौज़ून फ़िक्रनि ते मबनी हुजे। अहिड़ी परोली जेका नंढनि नंढनि फ़िक्रनि ते हुजे ऐं मौज़ून जुमिलनि ते हुजे त असां उनखे सादी या रिवाजी परोली चवंदा आहियूं, जंहिंजो मिसाल मां हींअर अञा ॾेई चुकुसि, घर घर ॻाढ़ी कुंवार। बेती परोली, अहिड़ी परोली जेका बेत में हुजे, अहिड़ी परोली जेका बेत में हुजे उनखे बेती परोली चयो वेंदो आहे। हाणे इनखे जांचण जे लाइ ज़रूरी आहे त असां उन बेत में यानी कि हैत खे सम्झूं। उनखां पोइ आहे ॻूढ़ी परोली, अहिड़ी परोली जंहिंमें थोरी ॻूढ़ाइप रखियलु हुजे, लिक रखियलु हुजे यानी कि राज़ रखियलु हुजे ऐं उन में वधीक सोच सघ जी मंज़िल असांखे तइ करणी पए। उनखां पोइ आहे ॿोल परोली, अहिड़ी परोली जंहिंजे भञण जेका भञण क़ाबिल हुजे ऐं परोलीअ जी सां परोली जी जेका जंहिं बेत में काफ़ियो आहे उन काफ़िए सां ठेकी अचे। जॾहिं उन काफ़िए सां ठेकी ईंदी त असां उनखे चवंदासीं त इहा ॿोल परोली आहे। हाणे जॾहिं बि को बेत हूंदो, को लफ़्ज़ हूंदो या जुमिलो हूंदो, उन जुमिले जो जेको आख़िरी लफ़्ज़ हूंदो काफ़ियो हूंदो, उन काफ़िए सां भञण वारो काफ़ियो पिणु शामिलु थींदो, उनखे ॿोल परोली चइजे थो। उनखां पोइ दुस्ताग, जंहिंमें पहिरीं खां भञणी वारी शइ जो ओहञाण या इशारो हुजे। जॾहिं बि का बि शइ भञणी हुजे या का भञण जे लाइक़ु हुजे उन जो इशारो या ओहञाण शामिलु हुजे, पर अॻिते हली हू उन तां फिरी वेंदो आहे त जीअं असांखे ख़बर ई न हुजे त हीअ त भञण जे क़ाबिल हुई, हिन जो ओहञाण ई हुया, निशानियूं ई हुयूं ऐं हे ई उन जा निशान, पर अॻिते हली उन्हनि जो को निशान न रहंदो आहे, उनखे दुस्ताग चयो वेंदो आहे। ऐं इहा दुस्ताग जेका आहे उहा काछे ऐं कोहिस्तान में वधीक चई वेंदी आहे। इहा परोली काछे ऐं कोहिस्तान में तमामु घणी चई वेंदी आहे। उनखां पोइ हेमारियूं, ॻूढ़ी परोली जो हिकिड़ो क़िस्म आहे। जेका मथीं परोली आहे हेमारियूं, उहा बि इन जी हिकिड़ो क़िस्म आहे जेका ॻाई वञे थी। उनखां पोइ आहे ॾिठ, ॻूढ़ा। हाणे मथे ॻूढ़ाइप रखियलु आहे ॻूढ़ी परोलीअ में ऐं हिते पूरी जी पूरी ॻूढ़ा अलॻि सां परोली आहे, हिकिड़ो क़िस्म आहे परोलीअ जो। उन में छा थो चवे, हिन में लिक रखियलु हूंदी आहे, लफ़्ज़नि मां मक़सदु जांचण लाइ ख़्याल सां हम आहंगी करे मक़सद जी माना ॻोल्हबी आहे। यानी कि जेका बि परोली आहे उन परोलीअ में जेका लफ़्ज़नि मां माना कढणु मुश्किल आहे, उन लफ़्ज़ में
का न का जेको आहे सो ख़्यालु हूंदो आहे, उन ख़्याल सां हम आहंग थी करे उन परोलीअ जे मक़सद ते पुॼिबो आहे। जॾहिं उन परोलीअ जे मक़सद ते पुॼिबो वञे तॾहिं असांखे ज़ाहिर ख़बर पवंदी त हिन में कहिड़ी ॻूढ़ाइप या ॻूढ़ा रखियलु आहे, जंहिंजे बुनियाद ते हिनखे ॻूढ़ा परोली चयो वियो आहे। उन खां पोइ आहे ॾिठ। उहो पंहिंजे माना मां पाण वाज़े आहे। इहा परोली जंहिंमें विथ या वाक़िए जी तस्वीर चिटियल हुजे, कंहिं बि वाक़िए कंहिं बि या जेको आहे सो विथ या कंहिं बि ॻाल्हि जी तस्वीर चिटियल हुजे उनखे ॾिठ परोली चयो वेंदो आहे। ऐं इहा ख़ासि तौर ते नज़म जे सूरत में लिखियलु हूंदी आहे। उनखां पोइ आहे सवाल जवाबु परोली। पंहिंजे नाले मां ई वाक़ुफ़ु आहे त हीअ हिकु अहिड़ी परोली आहे जेका सवाल जवाब ते मबनी हूंदी आहे। ऐं हीअ बि हिकु ॾिठ जो ई क़िस्म आहे। माम परोली जंहिंमें माम यानी कि लिक रम्ज़ हुजे, मुअम्मा यानी कि अंधूकियल लफ़्ज़ हुजनि। ॾिठ जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको पिणु नज़म जी सूरत में हूंदी आहे। उनखां पोइ आहे गुरू चेलो परोली। हिन परोलीअ में बि अहिड़े क़िस्म जी जेका सो परोली आहे या अहिड़ा सवाल जवाब हूंदा आहिनि। गुरू पंहिंजे चेले खां पुछंदो आहे या चेलो पंहिंजे गुरूअ खां सवाल कंदो आहे, उन्हनि जे सवाल जवाब हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे सो परोली में मामा ॾिनल हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं आख़िर में आहे गुझारत। गुझारत पिणु परोलीअ जो हिकिड़ो क़िस्म आहे, पर उन जे अंदरि अची ॿ अलॻि अलॻि जेको आहे सो हिसा थियनि था। हिकिड़ो सुरवार आहे ऐं ॿियो बेसुरो आहे, यानी कि सुर खां ॿाहिरि आहे। जॾहिं असां इन्हनि ते अॻिते वज़ाहत सां ॻाल्हाईंदासीं त सुरवार छा आहे, बेसुर में छा आहे, सुर खां ॿाहिरि छा आहे, इन्हनि ते अलॻि अलॻि जेको आहे सो अव्हांखे मिसाल सां पेश कंदासीं। हीअ हिकु नंढड़ी कोशिशि आहे त जंहिं मंझां अव्हांखे सिर्फ़ु इहा मालूमात मिले त परोली चइजे छा खे थो, परोलीअ जा क़िस्म कहिड़ा आहिनि ऐं परोलीअ में कहिड़ियुनि कहिड़ियुनि अहम शयुनि खे अहमियत हासिलु आहे ऐं परोली जा क़िस्म केतिरा आहिनि। सिर्फ़ु हींअर वक़्त जो हींअर जो मक़सदु इहो हुयो त असांखे परोली जी वसफ़ अचे। ऐं वसफ़ बि मां जामे लिखी आहे। डॉक्टर अब्दुल करीम सिंधीले वटि इन जी तमामु डिघी ऐं वॾी वसफ़ लिखियलु आहे। जेकर असां उन वसफ़ ते वेंदासीं त हीउ बोर्ड सिर्फ़ु वसफ़ सां भरिजी वेंदो ऐं असां उनखे जांचे पढ़ी सघंदासीं। पर असां उनजी मग़ज़ यानी कि नंढे में नंढी ऐं अहम जेका वसफ़ आहे उहा खणी त रखी आहे, जीअं असां उन खां बहितर नमूने सां वाक़िफ़ु थी सघूं। इंशाअल्लाह ॿिए लेक्चर में